अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल ॾिसी रहिया आहियो। ॻाल्हि कंदासीं सिंध जे सभ खां पोइते पियल ज़िले कंबर शदात कोट जे तालके शदात कोट जी। शदात कोट में गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी MP अमीर नादर ख़ान मक्सी ऐं म्यूनिसिपल चेयरमैन यार मोहम्मद सूमरो विच में जेका रसाकशी हले पई, जेका मुबहम ऐं परदे में जेका जंग हले पई, उन जे पोयां छा मक़सद आहिनि ऐं उन जे पोयां कहिड़ा राज़ आहिनि, कहिड़ा मामलात आहिनि, उहे तव्हां सां शेयर कंदासीं। उन खां अलावा जेको ॿी ख़बर इहा आहे त शहर शदात कोट जी जेका तबाही थी आहे, उन तबाही जे पोयां कहिड़ा माण्हू आहिनि ऐं कहिड़ा कारण आहिनि ऐं जेको आहे इन जो ज़िम्मेवार असल में केरु आहे। ऐं उन खां बाद में ॿी ॻाल्हि इहा कंदासीं त जेको आहे त हिन शदात कोट शहर जो जेको असली जेको मामिलो आहे उहो छा आहे, छाजे करे हीउ शहर पोइते पियल आहे, हिन शहर जा जेके माण्हू आहिनि उहे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। त सभ खां पहिरीं जेका ॻाल्हि कंदासीं, MP अमीर नादिर ख़ान मक्सी पारां 2-3 ॾींहं अॻु में जेको आहे मीडिया में हिकिड़ो बयानु ॾिनो त मां CM सिंध सां चेयरमैन शदात कोट जी जेका नाअहली आहे उन जे हवाले सां उनखे शिकायत कई आहे। त उन जी शिकायत जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त जेको आहे त मीर साहब जेको मीडिया में स्टेटमेंट ॾिनो, असां पारां उनजी जेका जांच कई वई आहे, उनजी का बि जेको आहे तस्दीक कान थी आहे। उनजी तस्दीक इन लाइ बि कान थी आहे त गुज़िरियल ॾींहुं CM सिंध मुराद अली शाह जॾहिं FP बचाव बंद जो दौरो कयो त उनखे शदात कोट जो दौरो छो न करायो वियो। जे अगरि मीर नादर ख़ान मक्सी चेयरमैन म्यूनिसिपल शदात कोट ॾाढो यार मोहम्मद सूमरे जी अगरि शिकायत कई बि आहे त उनखे शिकायत खे पंहिंजी खे जाइज़ करार ॾियण जे लाइ, साबित करण जे लाइ वज़ीर आला सिंध खे शदात कोट जो जेको चहिरो आहे उहो ज़रूरु ॾेखारे आहे कीअं शदात कोट शहर उजड़ी तबाह थी वियो आहे, उनजा रोड रस्ता तबाह थी विया आहिनि, उनजूं घिटियूं तबाह थी वियूं आहिनि ऐं उतां जो जेको माहौल आहे उहो केॾो ख़राबु आहे। माण्हू कीअं जेका जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, हिकु अखि ज़रूरु वज़ीर आला सिंध खे उहा ॾेखारे आहे, पर उहो छो न ॾेखारियईं, उनजे पोयां कहिड़ो सबबु आहे, उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं उन खां अलावा जेको आहे उन 2 ॾींहं अॻु में PP सिटी जे सदर बिलावल शेख जेको आहे त मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी असां सां ताउन नथो करे। सवली सिंधी में असां जेको रिश्वत जेको ॿोली आहे उनखे असां चांहि पाणी चवंदा आहियूं ऐं सियासी ज़बान में जेको ताउन जेको लफ़्ज़ आहे उहो ॾेती लेती खे चयो वेंदो आहे। चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी तव्हां सां ॾेती लेती कोन थो करे, उन जे करे तव्हां उनजी शिकायत कयो था, तव्हां उनजी रस्ता रोक कयो था, तव्हां उनखे परेशान कयो था, तव्हां उनखे तंग कयो था। असांखे तव्हांजे इन गुफ़्तनि मां, तव्हांजे लहजनि मां, तव्हांजे बयाननि मां इहो महसूसु थिए थो, वधीक ख़ुदा ॼाणे उनजे पोयां छा हक़ीक़त आहे। पर उन खां अलावा हिकु ॿी जेको आहे अहम ऐं सची ॻाल्हि इहा आहे त शदात कोट शहर जी तामीर और तरक़ी जे लाइ जेको आहे त अरबे रुपयनि जा फंड जारी कया विया। ताज़ो हिन साल जून महीने में पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट पारां 300 करोड़ रुपयनि जा टेंडर कया विया। हाणे उहे टेंडर जेके थिया एडवांस पैसा उन्हनि जा रिलीज़ कया विया ऐं 22-23 में जेके टेंडर थिया हुया उहे पैसा काॾे विया उनजी का बि ख़बर कोन्हे। ऐं 20-22 में जेके टेंडर थिया हुया उन में कंहिं वक़्तु शायदि कंहिं माण्हू खे यादि हुजे जेको आहे त MNS जेका फंड जेके हुया उहे जेके ज़ाहिर थिया हुया त कंबर शदात कोट जा फंड झल मक्सी में इस्तेमालु थिया हुया ऐं इहा शइ मीडिया जे रिकॉर्ड ते बि मौजूदु आहे। ठीक अहिड़ी तरह 3 अरब रुपयनि जा जेके टेंडर हिन जेको जून महीने में जेके थिया, पैसा बि रिलीज़ कया विया ऐं जेको पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट पारां जेके कमु कया विया उहो बि जेको सभिनि जे साम्हूं आहिनि ऐं इक्का दुक्का रोड जेके ठाहिया विया। ऐं हिन जो तरीक़ेकार कम जो इहो आहे जे अगरि 500 फुट अगरि को रोड हिन खे ठाहिणो आहे त 250 फुट कमु करे, उन खां बाद में 100 फुट विच में छॾे वरी 50 फुट अॻिते कमु करे, विच में जेको 100 फुट जो घारो आहे उनखे घारो करे हलिया वेंदा। जॾहिं बरसाति थींदी पाणी उते जमा थी वेंदो आहे, उते धुबण थी वेंदो आहे। साॻी उहा सूरत हाल हिन बरसातुनि में बि माण्हुनि खे भोगणी पई ऐं उनजो ज़िंदा मिसाल इहो आहे सिद्दीकी मदरसे लॻ जेको आहे 50 फुट जो जेको घारो आहे, परे पासे खां बि रोड ठहियलु आहे, ओरे पासे खां बि रोड ठहियलु आहे, 50 फुट जो घारो आहे जेको माण्हुनि जे लाइ जंजाल बणियलु आहे, उनखे ठाहिण लाइ तयारु कोन्हनि। ऐं उन खां अलावा क्लासिक बेकरी जे भरिसां 30 खां 35 फुटनि जो घारो आहे, उहो विच में पब्लिक हेल्थ वारा ठाहिण जे लाइ तयारु कोन्हनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके बि टेंडर थिया आहिनि उन टेंडर सां गॾोगॾु जेको आहे पेवर विथ CC ड्रेन टेंडर जेके थिया आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे शदात कोट जो को बि रोड अहिड़ो कोन ठहियो आहे जेको CC ड्रेन सां गॾु ठहियो हुजे। उहे ड्रेनेज जा पैसा काॾे विया कंहिंखे का बि ख़बर कोन्हे। ऐं हिते कंबर शदात कोट ज़िले में जेको पब्लिक हेल्थ जो जेको इंजीनियर आहे उनखे मुक़ररु केरु कराईंदो आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मीर नादर ख़ान मक्सी जे चवण ते जेको आहे मुक़ररु कयो वेंदो आहे, उनजी मर्ज़ी सां उनजे चवण ते हटायो वेंदो आहे। ऐं जेको आहे हिते 80% जेके ठीका आहिनि शदात कोट में सिर्फ़ु वाहिद हिकिड़ो ई लाॾो ठेकेदार आहे मीर नादर ख़ान मक्सी जो, मीर हसन मक्सी नाले सां जंहिंखे ॾिना वेंदा आहिनि। उहे कमु कीअं कंदो आहे उनखे ख़बर आहे, ॿियो ख़ुदा खे ख़बर आहे, को बि आम शहरी उनखे न ॼाणे न सुञाणे, न कंहिंखे ख़बर ई आहे। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांजे साम्हूं कुझु चंद जेके रोड आहिनि, लिस्ट तमामु घणी आहे पर चंद रोड आहिनि जेके तव्हांजे साम्हूं रखां थो, जेके जून में जिन जा टेंडर थिया
उहे रोड जेको आहे इका दुका जेके ठाहिया विया। जीअं मिसाल तौरु जेको अलमदार चौक आहे, शदादकोट खां अलमदार चौक खां वठी जेको आहे त पंप स्टेशन आहे बगो रोड जेको आहे त ओसि ताईं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे ठीको मिलियल हुयो। उन्हनि खे जेको आहे पेवर ब्लॉक विद सीसी ड्रेन उनखे ठाहिणो हुयो। उन्हनि थोरो थको जेको ठाहे करे उनखे विच में छॾे ॾिनो, पर उन जे मथां जेको आहे त ॿियो डिपार्टमेंट आहे जेको आहे त पाकिस्तान पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट PWD, उन पारां साॻे ई जेको आहे त माना उन रोड जो जेको आहे टेंडर कयो वियो आहे। डांबर सां उन रोड खे ठाहिणो आहे अलमदार चौक खां गुलहसन दुकान खां वेंदे पंप बगो रोड, ऐं उनजी जेका लागत आहे 3,06,90,905 रुपया। हाणे इहो डांबर सां रोड ठाहिणो आहे इन्हनि खे डांबर सां ॿीहर रोड ठाहिणो आहे, पर जेको पेवर जो जेको रोड हुयो उहो ई न मुकमिल कोन थियो आहे त मथां डांबर जो कमु कीअं कंदा। ऐं उन खां अलावा जेको आहे PWD पारां वरी ॿियो हिकिड़ो टेंडर थियो आहे आदमाणी फाटक, जिते मीर नादर ख़ान मक्सी जेको अलनूर मक्सी हाउस आहे जेको रस्तो वेंदो आहे आदमाणी फाटक खां शहीद नवाब सैफुल्ला खान मक्सी जेको गेट आहे। इहो रोड कहिड़ो रोड आहे? इहो उहो रोड आहे, बदनसीब रोड आहे जेको गुज़िरियल 30 खां 40 सालनि में अॼु ताईं कोन ठहियो आहे। लेगारी जेको आहे त राइस मिल आहे, स्टेशन जे साम्हूं जेको रोड वेंदो आहे, जेको ख़ासि रोड सैफुल्ला मक्सी गेट खां जेको ईंदा आहियूं अलनूर मक्सी हाउस ॾे जेको रोड वेंदो आहे, इहो उहो रोड आहे, उजड़ल रोड आहे, जंहिंजो टेंडर थियो आहे, जंहिंजी लागत आहे 3,88,34,757 रुपया। इहो बि डांबर सां रोड ठहिणो आहे ऐं हिन जा पैसा बि रिलीज़ थी चुका आहिनि। हाणे शहर में जेके ॿिया टेंडर थिया आहिनि तव्हां सां तफ़सीलनि ॿुधाए वञा, पोइ मज़ीद तव्हांखे ॿुधायां थो त वरी हिकिड़ो ॿियो रोड आहे आमिर खान पंप खां गड़ी खेरो रोड खां वेंदे मंज़ूर चांडियो पंप जेको टेक्सटाइल मिल जे साम्हूं आहे, जेको गड़ी खेरो रोड हिन वक़्तु जेको आहे धुबण बणियल आहे, इहो रोड जेको इहो ठाहिण जे लाइ PWD पारां जेको आहे त इहो टेंडर कयो वियो आहे। उन खां पहिरियों जेको आहे त असांजो हाईवे प्रोविंशियल जेको आहे उन्हनि जो थियलु हुयो, उन खां पोइ जेको पब्लिक हेल्थ वारनि कयो, पर इहे 2 ठीका अॻु में थी चुका आहे। 3 ठीको जेको PWD वारनि कयो आहे। PWD जी जेका लागत आहे उहा जेको आहे 3,88,35,33 रुपया जेको आहे त इन रोड जो टेंडर कयो वियो आहे। हाणे उहो रोड बि अलाए किथे जेको आहे त कमु थिए पियो, का बि ख़बर कोन्हे। हिकिड़ो पथर बि न आहे लथो हुते जेको आहे त। ऐं उन खां अलावा जेको ॿियो रोड आहे करम खान पंप कुबोसिद खान रोड, करम खान पंप खां वेंदे जेको आहे इकरा पंप आहे, इकरा पंप ताईं जेको आहे इहो डांबर सां हिनखे रोड ठाहिणो आहे PWD पारां। हीअ जेके मां तव्हां सां कमु शेयर कयां पियो PWD आहिनि जेको आहे त, ऐं उनजी लागत आहे 2,71,84,800 रुपया। हाणे इहो रोड हिननि खे जेको आहे डांबर सां ठाहिणो आहे। ऐं वरी ॿियो टेंडर आहे उनजे मथां जेको आहे वरी इकरा पंप खां वेंदे पुलिस चौकी कुबोसिद खान बाईपास जेको रोड आहे उन ताईं, उनजी लागत आहे 2,71,84,117 रुपया। हाणे इहे सभु टेंडर PWD पारां कया विया आहिनि। जेको मां तव्हां सां पहिरीं ॻाल्हि कई आदमाणी फाटक खां जेको टेंडर थियो आहे, आदमाणी फाटक खां वेंदे शहीद नवाब सैफुल्ला मक्सी गेट ताईं उते हिकिड़ो पथर बि न आहे लथो, पर मीर नादर ख़ान मक्सी जेको ठहियल रोड आहे उन जे मथां जेको आहे तंहिंमहिल कारपेट सां रोड ठहिण जे लाइ जेको आहे कमु जारी आहे। हाणे इहा का बि ख़बर कोन्हे त इहो टेंडर किथे थियो आहे, कंहिं करायो आहे ऐं कहिड़े रोड खे कटे करे जेको आहे कमु कयो वञे थो, उनजी का बि ख़बर कोन आहे। हाणे हीअ त थियो शहर जे जेको आहे कमु जेके थियनि पिया उहे कहिड़े तरीक़े सां जेको कमु ग़ाइबु थियनि पिया, कमु हज़म थिया वञनि पिया, हिते अरबियन पंहिंजा ठीका कीअं खाधा वञनि था ऐं कहिड़ा माण्हुनि जे पोयां आहिनि, सम्झणु को बि ॾुखियो कमु आहे जेको आहे त। ऐं उन खां अलावा जेको चेयरमैन सां जेको हिननि जो मसइलो आहे, चेयरमैन सां जेको मामिलो जेको हुननि जो शुरू थियो हुयो, जॾहिं चेयरमैन जो जेको मामिलो असुलु थियो हुयो CMO मुज़फ़र मक्सी, जंहिंखे मीर नादर ख़ान मक्सी हिते जेको आहे त मुक़ररु करायो हुयो ऐं ख़ासि मीर नादर ख़ान मक्सी जो माण्हू हुयो जेको चेयरमैन जी जेको आहे त जासूसी करण जे लाइ उनखे रखियो वियो हुयो, उन जेको आहे त ॾिसण जे लाइ रखियो वियो ही छा थो करे छा नथो करे, पैसा काॾे वञनि था। त जॾहिं चेयरमैन CMO जी मुक़ररी थी, हिन अचण सां ई जेको आहे त जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी पघारूं कटणु शुरू कयूं, बेजा पघारूं कटणु शुरू थियूं, जंहिंते चेयरमैन ऐं हिननि जे विच में जेको आहे टकराउ थियो। ऐं इन दौरान ई जेको ज़रियनि मूजिबि जेको ॿुधायो वञे थो त हिन चेयरमैन खां पहिरियों म्यूनिसिपल कमेटी शदादकोट खां हर महीने 20 लख रुपया फंड जी सूरत में अलनूर मक्सी हाउस खे ॾिना वेंदा हुया ऐं हज़ारे लीटर पेट्रोल जेको तेल आहे उहो पिणु ॾिनो वेंदो हुयो, जंहिंमें मीर नादर ख़ान मक्सी जा मुंशी बि तेल वठंदा हुया। उन जा जेके फोटोग्राफर चमचा वाठा नंढा वॾा सन्हा थुल्हा जेके बि आहिनि उहे सभु जेको आहे म्यूनिसिपल जो जेको तेल खणी करे जेको अयाशियूं कंदा हुया, घुमंदा हुया। उन सभिनि जे तेल ते जेको आहे तालो लॻी वियो आहे, सभु शइ बंदि थी वई आहे। पर बावजूद उन सॼी रसाकशी जे सॼे मामलात जे उन जे हिन वक़्तु बि जेको आहे त म्यूनिसिपल कमेटी शदादकोट खां अलनूर मक्सी हाउस खे 500 लीटर तेल ॾिनो वेंदो आहे। भली
इनखे कोई मञे या न मञे, असांजे ज़रिए तस्दीक कई आहे। मीर नादर ख़ान मक्सी जे बंगले खे हिन वक़्त बि म्यूनिसिपल कमेटी शदात कोट खां 500 लीटर तेल ॾिनो वेंदो आहे। ऐं हिन महिल जहिड़ो छाजो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको हिन जो जेको आहे त माहानो जेको हुयो वज़ीफ़ो जेको हिनखे मिलंदो हुयो, उहो वज़ीफ़ो बंदि थी वियो आहे। ऐं उन खां अलावा जेके घोसड़ू मुलाज़िम जेके हिननि जा आहिनि, जेके ड्यूटी त मीर नादर ख़ान मक्सी जे बंगले ते कंदा आहिनि, पघार म्यूनिसिपल कमेटी खां खणंदा आहिनि, उन्हनि जूं पघारूं बंदि थी वियूं आहिनि। ऐं हिकु वॾी अहम ॻाल्हि इहा आहे त मीर नादर ख़ान मक्सी वटि घोसड़ू मुलाज़िमनि जी केतिरी डिघी लिस्ट हूंदी, उहो तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। छो जो मीर नादर ख़ान मक्सी जा ॿ अहम जेके मुंशी आहिनि, अब्दुल्ला ख़ान कंबो ऐं अब्दुल हमीद कंबो, ख़ुदि म्यूनिसिपल कमेटी जा मुलाज़िम आहिनि। अब्दुल्ला ख़ान कंबो थोरो अरसो अॻु पाण खे जेको आहे मुलाज़िम म्यूनिसिपल जी जेको आहे मुलाज़िमत आहे उन खां जेको आहे रिटायर करायो आहे। पर अब्दुल हमीद कंबो हिन वक़्तु बि जेको आहे त बेलदार तौरु जेको आहे त भर्ती थियल आहे ऐं पंहिंजी पघार खणंदो आहे ऐं जेको आहे त म्यूनिसिपल जो ई मुलाज़िम आहे। पर उहो मीर नादर ख़ान मक्सी जो ख़ासि मुंशी आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, जेको MP जो मुंशी हूंदो उनखे CMO ऐं चेयरमैन छा कंदो। हीअ पाण CMO जेको मुक़ररु कराईंदा आहिनि, माण्हू मुक़ररु कराईंदा आहिनि, हिननि जी फ़ोनुनि ते ऑफिसर उथी बीहंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेको हीअ जेके मामलात आहिनि उहे जेके ख़राबु थिया, उन खां पोइ जेको हीअ मामलात जेको अॻिते हली करे जेको शहर जी तबाही जो जेको सबबु थिया आहिनि, ऐं उन सभ जे पोयां जेके इहे जेके मामलात हुया, इहे जेके हाणे खुटण जो नालो कोन था खणनि। पर इन सभ जे पोयां अगरि मीर नादर ख़ान मक्सी खे हक़ीक़त में शहर जो अंदेशो आहे, शहर जो हॾॾोखी आहे, त माण्हुनि जो जेको हॾॾोखी थी बीहे, माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे ख़तमु करे, ऐं जेके घोसड़ू जेके मुलाज़िम आहिनि जेके हिन वटि, उन सभिनी खे जेको आहे पाबंद करे त म्यूनिसिपल कमेटी शदात कोट में पंहिंजी हाज़िरी भराइनि, ड्यूटी पंहिंजी कनि, हिलाल जी रोज़ी पाण बि खाइनि, पंहिंजे बचनि खे बि खाराइनि। ऐं जेको हीअ बेजा जेको तेल वरितो वञे थो, जेको पर्ची जेका हिकिड़ी मशहूरु आहे त म्यूनिसिपल कमेटी जी पर्ची हलंदी आहे तेल जी, उहा महिरबानी करे पंहिंजी तेल जी पर्ची बि बंदि कनि। ऐं जेको हीअ माना वज़ीफ़ो जंहिंजे जहिड़ो आहे, इहो जहिड़ो पंहिंजो ख़तमु करे हक़ीक़ी तौर ते शहर जा नुमाइंदा थी करे कमु कनि। ऐं हीअ जेको अरबे रुपयनि जा जेके ठीका जेके शहर में थिया आहिनि, उहे कहिड़े खाते में वेंदा। शहर जे हिकिड़े हिकिड़े रोड जा टे दफ़ा जेके टेंडर थिया आहिनि, उहे कहिड़े खाते में वेंदा। शहर जा तमामु रोड तबाह लॻा पिया आहिनि, शहर जा तमामु इदारा जेको वेठल आहिनि, शहर जो जेको बि इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो सॼो तबाह थियल आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त शदात कोट कोटमूड़ी चौक खां वेंदे जेको आहे त अल्लाह वाला चौक जेको आहे त असांजो एडिशनल सेशन कोर्ट जेको जे साम्हूं जेको चौक आहे, इन चौक ताईं जेको हिननि नालो जेको खयो हुयो पब्लिक हेल्थ वारनि, ऐं उन्हनि जेको छा कयो, जेका असुली जेको नालो हुयो उन नाले खे छॾे करे 8 खां 10 फुट अॻु ते रोड खे कटे करे उहो रोड वारो हिसो जेको आहे उहो इंक्रोच कराए, उहो माण्हुनि खे कब्ज़े तौरु जेको आहे त माण्हुनि खे ॾेई छॾियो आहे। त सुभाणे जीअं उहे माण्हू पंहिंजियूं भितियूं ड्राए जायूं ड्राए करे उहो 8 खां 10 फुट जेको आहे इंक्रोचमेंट कनि, छा इहो कंहिंखां लिकियलु हुयो? मीर नादर ख़ान मक्सी इन ते नोटिस छो न वरितो त हिकिड़ो शहर जो मेन रोड आहे जंहिंखे तव्हां 8 खां 10 फुट कटे करे नालो ओर ते ठाहियो था। अॻु में शहर जा रोड रस्ता जेके सोड़ा आहिनि, तव्हां मज़ीद सोड़ो कयो था, इन जो नोटिस मीर नादर ख़ान छो न वरितो? ऐं मीर नादर ख़ान मक्सी जा उहे जेके टीम ABCD जेके टीमूं हिते मुक़ररु थियल आहिनि, उहे किथे हुयूं? उन्हनि जूं कैमराऊं छो बंदि हुयूं? ऐं उन खां अलावा जेको मीर नादर ख़ान मक्सी जेका हिते माण्हू जेके हिते मुक़ररु थियल आहिनि, जेके सॼे शहर जी मॉनिटरिंग कंदा आहिनि, उहे उन्हनि जूं अखियूं छो बंदि आहिनि? उहे छो अंधा आहिनि? शहर में जेका इंक्रोचमेंट थिए थी, जेके मामला थियनि था, जेके मसइला थियनि था, उन्हनि जे मथां छो नथा ॻाल्हाइनि? शहर खे हथु वठी तबाह कयो थो वञे। ऐं उन खां अलावा जेको आहे हमेशह मीर नादर ख़ान मक्सी सिर्फ़ु MP जो ज़िम्मेवार न रहियो आहे, पर गॾोगॾु MNA जेको हिते चूंडिबो आहे उन जो बि ज़िम्मो वठी को बरमला तौरु कई दफ़ा मीर नादर ख़ान मक्सी मीडिया में चयो त मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे, जेको बि कमु हुजे MNA जो तव्हां मूंसां ॻाल्हायो, मां उनजो ज़िम्मेवार आहियां। पोइ हाणे मीर नादर ख़ान मक्सी छो MNA जी ज़िम्मेदारी छो नथो खणे? उन्हनि जा जेके फंड्स अचनि था उहे मीर नादर ख़ान मक्सी जे खाते में वञनि था, ऐं जेके उन्हनि जी लानत मलामत थिए थी उहा कंहिंजे खाते में वञे थी। ऐं मीर नादर ख़ान मक्सी जी पंहिंजी जेका कारकर्दगी आहे उहा किथे आहे? चूंडियल नुमाइंदे खे पंहिंजो किरदारु निभाइणु खपे। शहर जी जेका हालत आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे। फौरी तौर ते नोटिस वठी करे जेको इहे तमामु शयुनि खे जेको आहे त ज़हन में ऐं पंहिंजे जेको आहे साम्हूं रखी करे इनखे जेको आहे त अॻिते खणी अचनि, ऐं शहरनि जा जेके मसइला आहिनि उहे हल कनि, उहे ख़तमु कनि, त जीअं आईंदे जेको शहर में जेको हिन जो इलेक्शन में जेको बीहण वारो जेको मरहलो आहे उहो आसान थिए। पर ज़रियनि मूजिबि मां दावा नथो कयां, पर ज़रियनि मूजिबि जेको आहे त मीर नादर ख़ान कई महफ़िलुनि में चई चुको आहे, मां शदात कोट शहर जी ख़िदमत छो कयां, छो जो शदात कोट जा शहरी मूंखे इलेक्शन में करे वोट ॾींदा ई न आहिनि। ऐं इन में को बि शक न आहे त इलेक्शन में हमेशह शदात कोट सिटी मीर नादर ख़ान मक्सी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हारायो आहे, ऐं हमेशह मीर नादर ख़ान मक्सी बहराड़ी खां खटे करे इक़्तिदार में पहुतो आहे। पर
उन बहराड़ी जो कहिड़ो अछो मोह कयो आहे मीर नादर ख़ान बख्शी, उहो बि कंहिंखां लिकियलु कोन आहे। बहराड़ी जा इलाइक़ा जेके बि आहिनि, कॾहिं सोक में आहिनि त कॾहिं ॿोॾ में आहिनि। हिन महिल बि उन्हनि माण्हुनि जी जेका हालत आहे उहा कंहिंखां लिकियलु छिपल कोन्हे। मां वरी बि जेको आहे त मां उमेदु कयां थो जेको आहे जेके आला इदारा आहिनि ऐं जेको हिननि मामलनि जो नोटिस वठी करे ऐं जेके हिते जेके लाॻापियल इदारा आहिनि, जेके ठेकेदार आहिनि, जेके अमलदार आहिनि, जेको उन्हनि खां जेको पुछाणो कनि त इहे मामला छो पैदा थिया ऐं इन्हनि जो ज़िम्मेवारु केरु आहे। ऐं मुंहिंजो जेको आहे त यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां। पंहिंजो वधीक अपडेट्स ऐं जेके ख़बरूं ॼाणण जे लाइ जेको उनखे जेको सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, जेके अपडेट आहिनि तव्हां ते पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे ॿिए प्रोग्राम ताईं त वॾी महिरबानी।